हरिओम, जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे वेलकम। ऐं अॼु असां वटि जीअं मूं पहिरीं ॿुधायो का ॿी एजेंडा आहे कोन। त अॼु असांजो सॼो वक़्तु जेको आहे असांखे इन जो फ़ाइदो मिलंदो त असीं चंदवानी साहिब खे ॿुधूं। सो चंदवानी साहिबु, महिरबानी करे तव्हां भले शुरू करियो ऐं जंहिंखे बि को पाण खे म्यूट रखिजो प्लीज़, ॿिया सभु। ऐं कोई क्वेश्चन हुजे त महिरबानी करे हथ मथे खणो। ऐं पोइ राम भाई वेलकम। वेलकम, जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां सभु पाण खे महिरबानी करे म्यूट रखिजो। प्रेयर केरु कंदो? अॼु दादा प्रेयर जय झूलेलाल कईसीं। ऐं उन अॼु का एजेंडा कोन हुई त सोचियोसीं अॼु झूलेलाल जो नालो वठी शुरू था करियूं ऐं चंदवानी साहिब खे ॿुधूं था। झूलेलाल बेड़ा ई पार, बेड़ा ई पार, बेड़ा ई पार। हाज़िर साईं, हाज़िर। चंदवानी साहिब शुरू करियो भले। जी, हाणे लास्ट टाइम जिते मूं पूरो कयो हुयो त लास्ट हिकिड़ो मूं पहाको ॿुधायो ॾकण धी खे सिखे नुंहुं। हाणे इहे असांजा सामाजिक पहाका आहिनि ऐं सिख्यादायक बि आहिनि, त उन में असां वधीक कंटिन्यू कयूं था। हाणे अहिड़ा पहाका घर जे ॿियनि भातियुनि सां या ईअं चइजे त भई रिलेशन्स में जेके उहे इस्तेमालु थींदा रहनि था। हाणे ॾकण धीउ खे सिखे नुंहं खां पोइ अॻियां धीउ सां वास्तो रखंदड़ ॿ चारि पहाका आहिनि। धीउ का माउ जी पैरवी करण में घटाईंदी, मतिलबु जहिड़ी माउ हूंदी तहिड़ी धीउ थींदी। माउ जी पैरवी करण में का ॻाल्हि घटि न कसर न छॾींदी। ऐं उन सां रिलेटेड अञा हिकु ॿियो आहे, धीउ हमेशह धीउ आहे, उनजी बराबरी पुट सां नथी करे सघिजे। जेतोणीकि ही कंहिं ज़माने जो पहाको आहे, अॼु त ज़मानो बदिलजी वियो आहे। इन करे असां हर भुर हिन पहाके खे हा ईअं चई सघूं था जीअं मूं ॿुधायो त भई के पहाका हींअर माना छॾे चुका आहिनि, विञाए चुका आहिनि, या ज़माने जे हिसाब सां उन्हनि जो महत्व बदिलजी वियो आहे। धीअनि खे पालणु सवलो पर परणाइण ॾुखियो, हक़ीक़त आहे इहा ज़माने जी। इहो प्रॉब्लम अॼु ॾींहं ताईं असां फेस करे रहिया आहियूं। सभिनी ज़ातियुनि में इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे ॿिया वरी पुट सां रिलेटेड कुझु पहाका आहिनि ऐं उन में कंपेरिज़न धीअ जी बि आहे। पुट वधियो सोन वधियो, धीअ वधी सुहिड़ी लॻी। हाणे आहे ओल्ड, झूनो पहाको आहे। हींअर त धीअर बि कमाइनि पियूं, धीअर बि पुटनि जे बराबरि आहिनि, बराबरी कनि पियूं। त हाणे हर भुर मां ईअं न चवंदुसि, पर कंहिं ज़माने में हिन पहाके खे महत्व हुयो। साईं हिकु सेकंड, तव्हां चयो धीअ सुहिड़ी? हा, पुट वधियो सोन वधियो, धीअ वधी सुहिड़ी लॻी। सुई लॻी माना अच्छा, सुहिड़ी चुभंदी आहे सभु। अच्छा अच्छा। हाणे धीअ परणाइण में हर ॻाल्हि जो ख़्यालु रखणो पवंदो आहे, भई किथे परणाइजे, छो न परणाइजे किथे। अहिड़े नमूने सां अॻे ज़माने में ईअं सिस्टम्स हुया या कुझु रिवाज ठहियल हुआ। धीअरुनि खे घणो करे पंहिंजे वेझो ॻोठ में या ईअं चवे साॻिए शहर में न परणाईंदा, थोरो परे परणाईंदा। इहो रिवाज हुयो उन ज़माने। हाणे उहे ॻाल्हियूं बचियूं न आहिनि, पर इहो पहाको हुन सां रिलेट करे थो। धीअ पाड़े अंदर साड़े, धीअ दूर खाए चूर। हाणे इन जो रिलेशन इन ॻाल्हि सां आहे त भई वेझो हूंदी धीअ त पई ईंदी वेंदी, घर में काई घटावधी थींदी त पई ॿुधाईंदी, हुतां जी ॻाल्हि हिते थींदी त उन में अंदर पियो सड़ंदो। पर धीअ दूर खाए चूर, परे हूंदी, ईंदी साल ॿी साल, घणियूं ॻाल्हियूं हुन खां विसरी वेंदियूं, ध्यान में ई न हूंदियूं, त ख़ुशि रहंदी। मतिलबु उन ज़माने जी ॻाल्हि आहे। पर हाणे अॼुकल्ह उहा ॻाल्हि कोन्हे, भली परे हुजे वेझो हुजे, हाणे मोबाइल पिया आहिनि, सभु कुझु सवलो थींदो वञे। त हाणे उहो ज़मानो कोन्हे को, पर उन ज़माने जे हिसाब सां ही पहाको ठहियलु आहे। हाणे अहिड़े नमूने हक़ीक़त में इन सां हिकिड़ो बुनियाद बि आहे इन पहाके सां। उहो हक़ीक़त कीअं आहे, माण्हू जीअं
ॻाल्हि उहा ई आहे भई पाड़े में परणाईंदा त पोइ घोट कुंवार जल्दी खीर खंड थींदा ऐं पोइ दस्तूर हूंदो हो। पर हाणे चवंदा आहिनि ॿ बर्तन हूंदा त उहे खड़कंदा ज़रूरु, ऐं को बि घटा वधी थींदी त उहा सवली पाड़े में पहुची वेंदी, ॿाहिरि पहुची वेंदी, फैलिजी वेंदी, घर ताईं अची वेंदी। मक़सदु उहो ई हो जेको मूं ॿुधायो, माना बेस हुनजो इहो ई आहे। हाणे धीअ जे रिश्ते ते ॿिया बि केतिरा पहाका आहिनि। नुंहुं सभु को ॿिए जी साराए, धीउ सभु को पंहिंजी। हाणे इहा हक़ीक़त अॼु ॾींहं ताईं आहे। सही ॻाल्हि आहे। बराबरि आहे। पुट थिए माल भाई, धीउ थिए हाल भाई, इहा बि सच्चाई आहे अञा। बिल्कुलु बिल्कुलु पुट जी त पंहिंजा भाई उहे पछाड़ीअ धीअ बराबरि। पर किथे किथे आहे धीअर बि घटि न आहिनि, पर हिन पहाके जो जेको मक़सदु आहे उन ज़माने जे हिसाब सां इहो तमामु सही आहे। धीअ ॼाई त तो ॼणी, पुट ॼाओ त मूं ॼणियो। हाणे इन में ईअं बि आहे, इहो पहाको फ़क़ति धीउ ऐं पुट सां वास्तो नथो लॻे। हिते मतिलबु ईअं आहे भई कोई कसो कमु थियो त तो कयो, सुठो कयो त मां कयो। हिते मतिलबु ईअं बि आहे। हाणे उन ज़माने में ईअं चइजे पुटनि खे वधीक महत्व ॾिनो वेंदो हुयो। अॼुकल्ह ईअं न आहे। अॼुकल्ह लॻभॻि ईअं चइजे भई इक्वल महत्व ॾिनो वञे थो। कंहिं ज़माने में समाज में अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं भई जेकॾहिं कंहिंखे धीउ ॼमंदी हुई त रखण लाइ पहिरीं धीअ खे पुट बराबरि सम्झंदो हुयो। ऐं समाज में अक्सर पुट जे ॼमण ते वधीक ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं हुयूं ऐं धीअ ते शायदि छठी बि न कई वेंदी हुई। के माण्हू आहिनि जिन जा इहे रिवाज अथव, धीअ ॼाई त छठी न कंदा, पर पुट ॼाओ त वॾियूं ख़ुशियूं मल्हाईंदा, पार्टियूं कंदा। हाणे ज़मानो बदिलिजी वियो आहे, उहे ॻाल्हियूं हींअर न बचियूं। पुट ऐं धीअ जे विच में हाणे उहो वेशो जेको हुयो उहो हाणे घटिजी वियो आहे। ज़माने जी तरक़ीअ सां धीअर बि या छोकिरियूं बि छोकिरनि सां कुलो कुले में मिलाए हलनि थियूं, या रादर ईअं चवनि अॼुकल्ह भई धीअर अॻियां वधी वयूं। बिल्कुलु धीउ घर जी लक्ष्मी आहे। हाणे इहो धीउ सां रिलेटेड पाप आहे। या नामुराद पुट खां धीअ बि चङी, इहो बि फैमिली रिलेशन सां हा वास्तो रखे थो। ॿियो आहे कुपाट पुट खां सुपाट धीअ बि चङी। या अञा बि हिकिड़ो आहे पेई लही धीअ कम अचे, मतिलबु कंहिं बि घटि वधाईअ में वरी बि धीअ कम। या पछाड़ीअ जे पुट खां अॻियाड़ीअ जी धीअ चङी। अॻे ज़माने में माण्हू पुट जे चकर में धीअर वेंदा ॼणी ॾियूं, पोइ 6 सत 8 धीअर थी वेंदियूं, लास्ट में पुट ॼमे। हाणे उहो पुट कॾहिं कमाईंदो, कॾहिं वॾो थींदो, कॾहिं सेवा कंदो, कॾहिं सही ॻाल्हि उहो आहे। फैमिलीअ जूं जवाबदारियूं संभालींदो। तॾहिं चवंदा इन करे भई पछाड़ीअ जे पुट खां अॻियाड़ीअ जी धीअ बि चङी। हाणे किथे किन पहाकनि में किथे पुटनि जी सारा आहे, किथे धीअरुनि जी सारा आहे। हाणे किथे किथे वरी ईअं बि आहे वक़्त सां माना चेंजिस पयूं थियनि थियूं। ही उन ज़माने जो ई पहाको आहे। ॼाओ पुट लथी सिक, परणियो पुट पई भिक। माना शादी थी त पोइ पाण ॿार पियो। या हिते लफ़्ज़ जेको आहे परिणियो मतिलबु परिणियो पराओ थी वियो। हाणे हक़ीक़त में धीअ पराई थींदी आहे, पर पुटनि जे पढ़ण ते उहो पराओ थी वेंदो आहे। अॼुकल्ह ज़मानो बदिलिजी वियो आहे। या हिकिड़ो पहाको आहे पुट तेसि ताईं आहे जेसि ताईं खेसि जो आहे। बराबरि आहे। ईअं बि शादी थियण खां पोइ जोइन मिलण खां पोइ पुट बि परावा थी वेंदा आहिनि। कुंवारो आहे जेसि ताईं तेसि ताईं ठीकु आहे। पुट थिए माल भाई, धीअ थिए हाल भाई, शायदि इहो ॿुधायमि पहिरीं। हा इहो ॿुधायो। हाणे उन खां पोइ बि पहाका चवणियूं आहिनि। हिकिड़ो कोटेशन आहे पहाको आहे, भाउ आहे भाउ पर जे थिए दुश्मन त कढे साह। भाउर जॾहिं फिटंदा आहिनि त पोइ हिक ॿिए जे पुठियां बाक़ाइदा जानी दुश्मन थी वेंदा आहिनि। अहिड़े नमूने सां
पैसनि सां वास्तो रखंदड़ रिलेशन्स जेके आहिनि, चवंदा आहिनि भाउरनि जो हिकु हथु रोटीअ में, ॿियो हथु चोटीअ में। ॿ भाउर टियों लेखो। हा, ॿ भाउर टियों लेखो। हा या हिकिड़ो झूनो कोटेशन आहे, जेतोणीकि इहो शाह जे शेर में बि मां सम्झां थो आहे। भाउर कोट जा किंगरा, पुट घर जी सूंहं, वेठा कनि विरूं, ॾिजण ॾोरीअ डरे। मतिलबु भाउरनि जी उल्फत ते ठहियल आहे इहो। साईं ॾोरी इहो वरी भेनरुनि सां- इहो रिपीट कजो महिरबानी करे। जी जी जी। भाउर कोट जा किंगरा, पुट घर जी सूंहं, वेठा कनि विरूं, ॾिजण ॾोरीअ डरे। हाणे एग्ज़ैक्ट मीनिंग लफ़्ज़ बाय लफ़्ज़ मां नथो चवां, पर हिन में ई आहे भाउरनि जी एकता ऐं उन जी उल्फत ॾिसी करे इहो चयल आहे। हाणे भेनरुनि ते आहे, भेनर बंबोरा जे भॻियूं से छुटियूं। माना भेनरूं जॾहिं अलॻि थींदियूं आहिनि त बिल्कुलु धारा थी वेंदियूं आहिनि। उनखां पोइ आहे भेण न कजे ॾेराणी, थी पवंदी वेराणी। सही ॻाल्हि भेनरुनि जो पाण में हिकु घर में रिलेशन जॾहिं थींदो आहे, ॾेराणी थींदियूं आहिनि, त उते इहे ॻाल्हियूं थींदियूं। या उन सां रिलेटेड अञा ॿियो आहे, खुह पियो ॾेर पो, जंहिं विञायो भेण पो। माना उहो खॾ में पए। तव्हांजो फ्रेम फ्रीज थी वियो आहे। इहो कुझु ठीकु थियो न? हा हाणे वरी इहो वरी ॿुधाइजो प्लीज़। ओके। हा, हाणे खुह पियो ॾेर पो, जंहिं विञायो भेण पो। माना ॾेर जो जेको रिलेशन आहे उहो खॾ में वञी पए, जंहिं भेनरुनि जो रिलेशन विञाए छॾियो। ठूठ लॻी साहेड़ी भॻी। हाणे इहो ईअं आहे भई, जेका मतिलब जी यारी हूंदी आहे, दोस्ती हूंदी आहे, उन में ईअं चइबो आहे ठूठ लॻी साहेड़ी भॻी। माना थोरो ई कुझु थियो त उहा दोस्ती यारी ख़लास थी वञे। ॾेराणी तोड़ जी वेराणी। तोड़ माना पछाड़ीअ ताईं, लास्ट ताईं। ॾेह चवे पर ॾेराणी न चवे। मतिलबु दुनिया भली चवे कुझु बि, पर ॾेराणी न चवे। ॾेराणी न चवे। हा। 16 सालनि ताईं पुट ऐं पोइ दोस्त। मतिलबु पुट जो रिलेशन तेसि ताईं पुट आहे जेसि ताईं 16 साले जो आहे, माना यंग थियो जी। सही। खटियो खाए मुड़ुस जो, चए जीए अबो। माना लेडीज़ ज़ाइफ़ाऊं हमेशह सॼी उमिरि मुड़ुस जो खाईंदियूं, पर पंहिंजा पेका कॾहिं न विसारींदियूं। उहो हमेशह पीउ जी साराह कंदियूं, भाउरनि जी साराह कंदियूं, पेकनि जी साराह कंदियूं। मूंखे लफ़्ज़ यादि ईंदा आहिनि पंहिंजे मदर जा। पोइ जॾहिं बि मुंहिंजे पिता सां कुझु ॻाल्हि ॿोल थिए, पोइ उन में हमेशह पंहिंजनि घर वारनि खे मथे करे चवंदी हुई, असांजा त हीअं। हाणे असांजा जंहिं महिल लफ़्ज़ चई, माना असां अलॻि आहियूं, हुनजा जेके पंहिंजा आहिनि उहे असांजा अलॻि थी विया। असांजा त वॾा हीअं, असांजा त हीअं। माना उहो लफ़्ज़ इस्तेमालु करे पंहिंजनि जी साराह, इहो ज़ाइफ़नि जो बाक़ाइदा फितरत आहे सम्झो। अॻियां विया विसरी, पोयां लॻा मिसरी। इहो ॿुधो हूंदो तव्हां शायदि। मतिलबु आहे भई जेके झूना मिट माइट दोस्त यार रिलेटिव्स आहिनि उहे विसरी विया आहिनि। हाणे नवां जेके नवां दोस्त यार थिया आहिनि उहे मिठा था लॻनि पिया। हिकिड़ो ॿियो आहे साईं पहाको जी। जेको ॿुधल आहे हा, त जो चुल्ह ते सो दिलि ते। बिल्कुलु बराबरि। हा, बिल्कुलु बराबरि। इहो ईअं ई रिलेटेड आहे त भई अॻे ज़माने में छा हूंदो, जॉइंट फैमिली हूंदी, किचन गॾु हूंदो हुयो, पर जेको अलॻि थींदो हो, जंहिंजी चुल्ह अलॻि थी वेंदी, उहो दिलि तां लही वेंदो। इन करे जो चुल्ह ते सो दिलि ते। सो दिलि ते। जी। हिते असां एक्चुअली हाणे जेके करे रहिया आहियूं उहे रिलेशन्स ते पहाका था ॿुधायूं फ़क़ति, त मां हुन में इनखे न जोड़े सघियो आहियां। जी न न, मां हिकिड़ो यादि अची वई ॻाल्हि इन करे पुछियो। जी जी जी। हा, उहो रिलेटेड घणा ई पहाका हूंदा आहिनि, ऐं हक़ीक़त इहा अथव, तव्हां ईअं पहाका यादि करण जी कयो
भई मूंखे 4 पहाका ॿुधाइणा आहिनि त ओॾी महिल यादि न ईंदो न ईंदो पर जंहिं महिल काई सिचुएशन ईंदी उहो स्पॉन्टेनियसली पाण ई अंदरां निकिरी ईंदो सही ॻाल्हि आहे, त उहो बिल्कुलु। तव्हांजो जेको चवण आहे उहो सही आहे तव्हां जो पंहिंजे नमूने सां चयो हा। त उहो रिलेट कयो तव्हां बराबरि ॿुधायो। हाणे अॻियां आहे ॿियो उठ माकोड़े जो सालो। हाणे हाणे इहो ईअं आहे भई उठ जी हाइट ॾिसो ऐं माकोड़े जी साइज़ ॾिसो। कॾहिं कॾहिं के माण्हू छा कंदा आहिनि इन जी मीनिंग जेका मां ॿुधाइणु चाहियां थो उहो ईअं आहे कोई वॾो माण्हू भली परियों माइट हूंदो आहे पर पोइ शान सां ॿुधाइबो आहे हाणे हे मुंहिंजो माइट पोइ रिलेशन घणी दूर दूर जो छो न हुजे त हिते उहो टोक तौरु चई सघे थो त उठ माकोड़े जो सालो। साईं या हिकु अञा ॿियो हिकिड़ो आहे हा जी हा जी तव्हां हा तव्हां चओ तव्हां चओ। हा। अठी पीढ़ी उठ जी माकोड़ो मासात। मुंहिंजे दिमाग़ में इहा ई ॻाल्हि आई। ठीकु आहे न जी ज़बान जा लफ़्ज़ तव्हां वटि अची विया मुंहिंजे मां जी ॾेई जी ॾिनो बिल्कुलु थैंक यू। माना उठ जी अठी पीढ़ी थींदी माना हुन जा रिलेशन पोयां ईंदा वेंदा तॾहिं वञी माकोड़ो हुनजो मासात थींदो। जी मतिलबु ॻाल्हि साॻी आहे जेको जीअं पहिरियों ॿुधायो। उन खां पोइ आहे ॿियो ससु रहे न साहुरा सालीअ रहे न नींहुं चंड रहे न रातड़ी सिज रहे न ॾींहुं। मतिलबु ससु खां सवाइ साहुरा कम जा न आहिनि ऐं सालीअ खां सवाइ नींहुं कम जो न आहे चंड खां सवाइ जीअं राति ऐं सिज खां सवाइ जीअं ॾींहुं। उन खां पोइ आहे साला खाइनि सालियूं खाइनि वाह मारे जी खटी भाउर खाइनि भेनर खाइनि पई मारे ते चटी। मतिलबु ज़ाल वारो पासे जो जेके रिलेशन्स आहिनि उहे साला सालियूं खाइनि त मारे जी खटी आई आहे कमाई आहे पर जे भाउर ऐं भेनरनि खाइनि त उहा चटी पइजी ऐं इहो टाइम टू टाइम हा डिपेंड थो करे उन्हनि ज़ालुनि जे वहिंवार ते तॾहिं इहे ॻाल्हियूं पॉसिबल थींदियूं। ॿियो आहे साला शींहनि खे बि प्यारा। इहा बि ॿुधी हूंदी तव्हां। ॿियो आहे खाई पी ॾोहिटरा कोठबा ॾाॾीअ पोटरा। भली माल नानीअ जो खाईंदा पर चवाईंदा ॾाॾीअ पोटरा जो मतिलबु सारा हुनजी कंदा वरी। उन खां पोइ आहे लोक लेखे चरी खरी मुड़ुस लेखे हूर। दुनिया जे लाइ उहा औरत भली कहिड़ी बि घटि हुजे पर मर्द लाइ उहा हूर आहे। ॼणे अच्छा इहो अञा पहाको कंटिन्यूटीअ में आहे लोक लेखे चरी खरी मुड़ुस लेखे हूर ॼणे ॾिनाईंसि पुटड़ा त लही वियसि सूर। हाणे समाजिक हालतुनि सां रिलेटेड के समाजिक बुरायुनि सां रिलेटेड के पहाका असां वटि आहिनि। हाणे बुरायूं कीअं मतिलबु कंहिं ज़माने में कुझु रिलेशन्स अहिड़ा हूंदा हुआ जो तव्हां त ॿुधो हूंदो अॻे ज़माने में हिक खां वधीक शादियूं बि थींदियूं हुयूं या अञा ताईं बि सिंध में किथे किथे इहे ॻाल्हि हालतूं आहिनि या मुस्लिम में के रवाज आहिनि। वॾी उमिरि जो मर्द हूंदो आहे नंढी उमिरि जी ज़ाल हूंदी आहे पर इहे आहिनि बुरायूं समाज में इहे घटितायूं आहिनि पर पोइ हलंदो आहे पैसे जे ज़ोर ते या ज़ोरावरीअ ते या ज़ालुनि खे कमज़ोर रखियो आहे त उते इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। त सिंध में जॾहिं इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि तॾहिं सां उन हिसाब सां रिलेटेड आहिनि। अॼु ज़मानो घणो अॻियां वधी वियो आहे त हाणे उहे ॻाल्हियूं ओतिरियूं नथियूं थियनि पर किथे किथे अञा ताईं इहे हालतूं आहिनि। हाणे ॿिनि वञनि जो वर तंहिंजो क़बर में घर। हाणे हक़ीक़त इहा आहे पैसे वारे लाइ त ॿ चार ॾह बि थोरियूं आहिनि पर ग़रीब माण्हू लाइ घटि में घटि या समाज में आम रवाजी नमूने सां इहा हक़ीक़त आहे ॿिनि वञनि जो वर तंहिंजो क़बर में घर। ॿियो पीढ़ीअ में शादी करणु आहे ख़ैराती खूह खुटाइण। हाणे इहा हिकु गार बि आहे सम्झो भई पीढ़ीअ में शादी कंदो त ओड़े पाड़े वारनि जो फ़ाइदो थींदो माना सिधी सही गार आई। ॿियो आहे मुड़ुसु पोड़ो ज़ाल जवान तंहिंखे ॼाण जो कख जो कान। ऐं अञा ॿियो आहे परियो मुड़ुसु पए न कजे विञाइजे न वही।
माना इहो ज़ालुनि लाइ सिख्या आहे त भई वॾी उमिरि वारो मर्द न कजे, पंहिंजी उमिरि न विञाइजे। ऐं अञा हिकु ॿी सिट हुन सां कंटिन्यू आहे, परियो मुड़ुसु पए न कजे, विञाइजे न वही, कणकुनि में लाबारा पवंदा त मारियो पवंदो ड्रही। कणक जी फसल थींदो आहे, हुन में लाबारो हणिबो आहे त मारियो ड्रही पवंदो। माना हिते रिलेट सिधो सां बाक़ी जेको संबंध आहे जेका उन सां सिधो सां आहे। ॿियो आहे अंध वठ मंड वठ पर नंढ वठ। मतिलबु आहे ज़ाल अंधी वठ मंडी वठ पर नंढी वठ, ज़ाल वॾी न वठ। ऐं ॾिसो समाज में केॾियूं इहे ॻाल्हियूं आहिनि जो हुन ज़माने खां हलंदियूं अचनि। जी कंहिंजो प्लीज़ पाण खे म्यूट रखो। हाज़िर साईं, कंटिन्यू। जी हाणे हिन खां पोइ कुझु पहाका मां जेके ॿुधाए रहियो आहियां सॉरी, उहे असांजे लोक विश्वासनि सां वास्तेदार आहिनि। भई आम रवाजी नमूने सां विश्वास थींदा आहिनि। हाणे जीअं तव्हां ॿुधो हूंदो पैंचनि में आहे परमेश्वर। हा, हाणे इन सां रिलेटेड हक़ीक़त में हिकु कहाणी बि आहे ऐं उन सां रिलेटेड ॿिया पहाका बि आहिनि। हाणे हिकु कहाणी ईअं आहे, हिकिड़ो भाईबंद हुयो त उहो हिकु ॻोठ खां जॾहिं ॿिए ॻोठ पे वियो त रस्ते में उहो ॻोठ पहुचण खां अॻु ऊंदहि थी वई, सिजु लही वियो। त उहो ॿिए ॻोठ में जिते पहुतो हो उते वञी पहुची करे चयईंसि भई हाणे मां पहुची न सघियो आहियां जॻह ते, अॼु राति जो मूंखे वक़्तु गुज़ारणो आहे। ऐं उहो हुनजो महिमान थी रहियो। ऐं अॻे ज़माने में इहो हया हूंदो हुयो जो केरु भुलियो बि अची वेंदो हो न त माण्हू हुनखे जॻह ॾींदा हुआ। हाणे भाईबंद जेको माण्हू हो हुन वटि उहो रहियो। हाणे उनजी ख़ातिरदारी त कयूं। हाणे ख़ातिरदारी कयूंसि उनखे सुम्हण लाइ जेका खट ॾिनऊंसि हुन में ॾाढा मुंगड़ा हुया। खेसि निंड ई न पई अचे। हा, निंड न पई अचेसि। उनखे पाण खे अहसासु त थिए पियो भई हाणे किथे अची फाथुसि। हाणे उन भाईबंद खे वरी 2 ज़ालूं हुयूं जंहिंजे घर में रहियल हुयो। हाणे वॾीअ मां हुनखे औलाद कोन हो, बाक़ी नंढीअ मां हुनखे हिकु पुटु हो जो अञा ॾाढो नंढो हुयो। भाईबंद जो नंढी ज़ाल खे जो ॾिठो त उहो हुनजो आशिक़ु जेको हुयो उन राति जो हुन सां को मिलणु आयो। हाणे इन जो अंजाम इहो निकितो त अधु राति जो उहो आशिक़ु त आयो, पर अधु राति जो ऊंदहि में बेख़बरीअ में उहो मासूम ॿारु जेको सुम्हियो पियो हो जेको हुनजे ज़ाल जो हुयो उनजे मथां वञी किरियो ऐं उहो ॿारु मरी वियो। हाणे ज़ाल जो इहो हाल ॾिठो सो पंहिंजे आशिक़ खे भॼण लाइ चयईं। हाणे उहो आशिक़ु हुतां बिल्कुलु भॼण जी त करे थो पर पकिड़िजी थो पवे। उहो पकिड़िजी पए थो त पोइ सॼो उहो जेको माण्हू आयो हुयो जेको उन घर में अची रहियो हो उनखे निंड न पई आई त उन सॼो लकाउ ॾिठो हुयो। सभु कुझु ॾिठो हुअईं। पोइ उन औरत ॼाणी वाणी रड़ियूं वठी कयूं त भई मुंहिंजी जेका सौतन आहे जेका उन माना घर जी जेका ॿी ज़ाल आहे उन मुंहिंजे ॿार खे मारे छॾियो आहे। हाणे इहो इल्ज़ाम त हुन ते हयईं, पर हाणे फ़रियाद थी, ॻाल्हि अॻियां मुखीअ वटि वई ॻोठ जे। मुखीअ जो जंहिं महिल फ़ैसिलो ॿुधो ऐं ही सभु ॼणा हुते पहुता त पैंच जेके कठा थिया त पोइ उन खां पोइ माण्हू जो इहो वीचारो त हाणे ख़बर कीअं पवंदी आख़िर भई सचपच कंहिं कंहिंखे मारियो आहे। त उन माण्हूअ जंहिं बाक़ाइदा ॾिठो हो राति जो, हाणे उहो चए मां जेकॾहिं कुझु ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे मथां ईंदी। उहो चुप रहियो। नेठि मुखीअ जूं जेके 2 ज़ालूं हुयूं जंहिंजो हिकु ॿारु हुयो जंहिंखे हिकु ॿारु न हुयो, ॿिन्ही खे अलॻि अलॻि कमरनि में बंदि कयूं ऐं मुखीअ उन्हनि खे चयो सॾु करायो त जंहिं ते मासूम ॿार जे मारण जो इल्ज़ाम हो उन ई माईअ खे मुखीअ हुकुम कयो त पंहिंजे पेशीगर यानी जेको पड़ो अथसि उनखे अहिड़े नमूने मथे करे ॾेखार जीअं संदसि टंगूं ज़ाहिर थियनि। हाणे इहा हुई त नंढी ॻाल्हि,
पर उन ज़माने में ढक पर्दो हुयो, शर्म हुयो। त उन औरत माईअ जवाबु ॾिनो। हाणे ॿारु उनजो न हो, उन ते इल्ज़ाम हुयो, उन जवाबु ॾिनो। उन जवाब जो ॾिनो त जेको मुखी हो उन इहो अंदाज़ो लॻायो त हीअ माई शर्म वारी आहे। वरी जो ॿी औरत जंहिंजो पुटु गुज़ारे वियो, जंहिं हुन ते इल्ज़ाम हयो हो, उनखे चयऊं, उन त यकदमि खणी पड़ो मथे पियो। हाणे हुन मां हुनखे अंदाज़ो लॻी वियो त हीअ त बेशरम आहे बिल्कुलु, शर्म त हिनखे ई कोन्हे को, ऐं पक ई पक ग़लति बि आई आहे। हाणे उन खां पोइ मुखीअ हुनजे मर्द खे घुराए चयो त भई हाणे हीअ ॻाल्हि ईअं आहे, ॿारु हिन खां न मोह आहे, थी सघियो त हिन ॿारु पाण मारियो आहे या ॿियो कुझु थियो आहे। तंहिं ते उहो जेको माण्हू उन घर में अची रहियो हुयो महिमान थी करे, उनखे अहसासु थियो ऐं पोइ उन सच ॻाल्हायो। उनखे चयईं, मूं बराबरि ॾिठो आहे, माॻे ई घर में हिकिड़ो ॿियो माण्हू घिड़ी आयो हुयो। हाणे उहो माण्हू पकड़िजो बि हो, पर उन ते इल्ज़ाम कोन हो। पोइ ॻाल्हि सही थी ऐं पोइ ॻाल्हि वधीक खुली। हाणे अहिड़े नमूने सां पंहिंचनि में आहे परमेश्वर, इहा ॻाल्हि उतां सिद्ध थी थिए। इहो बैकग्राउंड हुनजो इहो आहे। हाणे अहिड़े नमूने सां ॿिया बि के पहाका आहिनि। हाणे पंहिंचनि में आहे परमेश्वर, ऐं नसल बि इहो हिकिड़ो पहाको। हिकिड़ो सुवाल आहे, तव्हां हिकिड़ो अखर यूज़ कयो बाईबंद। हा, बाईबंद जो माना थोरो वधीक जे ॿुधाए सघो, उन जो मतिलबु छा? हा हा हा, जी जी। हाणे भाईबंद माण्हू सिंध में हूंदा हुया जेके पढ़ियल घटि हूंदा, घणो करे धंधे वापार में कमु धंधो कंदा हुया, पर पढ़ियल घटि हूंदा हुया, उन्हनि खे भाईबंद। अच्छा, ॿिया अच्छा, हिकिड़ा हूंदा सिंध में पढ़ियल गढ़ियल आमिल, दीवान। बराबरि बराबरि। इहे ॿ अलॻि क़िस्म जूं ज़ातियूं हूंदियूं। भाईबंद आमिलनि में धीअर न ॾींदा, आमिल भाईबंदनि में न ॾींदा, इन क़िस्म जो हिसाबु हलंदो हो। पर माना इहे भाईबंद ॿई, माना जेके, हा, इहे हा, ॿई जेके माना तबका हुआ, त उहे कंहिं पर्टिकुलर एरिया में रहंदा या ऑल ओवर? ईअं ऑल ओवर हुया, पर पर्टिकुलर एरियाज़ जंहिं महिल चवंदो त ख़ासि करे हैदराबाद, लाड़काण वग़ैरह, इहो घणो करे आमिलनि जो। अच्छा अच्छा अच्छा। मां उतां जो न आहियां, या मूंखे हा हींअर न त सभु कुझु मां, मिक्सअप थी वियो आहे उते बि, हा हा उते बि, पर हा उन हा, ज़माने में इहा थोरी वेरिएशन, या ईअं चवां भई थोरो उहा डिमार्केशन हूंदी हुई उन सम्झो। ज़माने में। अच्छा, हिकु मिनट, प्रकाश जशनाणी साहब, तव्हां हथ मथे कयो, कुझु पुछणो अथव? हाँ महेश भाई, मां चैट में विधो, डिस्टर्ब कोन करनो विच में भाई। न न, पेंशन जो मतलब छा थियो? गेस्ट चंदवाणी पंहिंच साहब। माना आम माण्हू जेके, हा, आम माण्हू माना जीअं पब्लिक में जी आवाज़ कोन ॿुधण हा, थी। फ्रीज थो थी वञे। चंदवाणी साहब, फ्रीज थी वियो, थोरो वरी ॿुधाइजो। अचे थो आवाज़ न? हा हा, आयो आयो। अचे थो न? हा हा अच्छा, मां सम्झां थो जेको मूं चयो शायदि न पहुतो तव्हां ताईं। हा, न कोन पंहिंचे यानी आम माण्हू, ग्रुप मेंबर्स वग़ैरह चई सघिजे थो। जी, अच्छा अच्छा, त महिमान हाणे कोन थियो? पंहिंचा महिमान कोन्हे? जी, पंच उहो पंच थी करे वियो, उन सभा में पहुतो, माना पंच थी पहुतो हुते, या ॿिया बि माण्हू आया हुते त उहे बि पंच हुया। हा जी, पंचायत में जेके मेंबर हूंदा आहिनि उन्हनि खे पंच चइबो। अच्छा, पंच, ओके ओके। हा, पंचायत मां पंच लफ़्ज़ ठहियल आहे। बराबरि। ओके, थैंक यू थैंक यू। ठीकु आहे। हा साईं। हाणे हा, उन खां अॻियां वधूं था। हाणे इन पहाके सां रिलेटेड ॿिया ॿ टे पहाका आहिनि जिन जी माना बिल्कुलु साॻी आहे, पर लफ़्ज़ फिरियल आहिनि ख़ाली। हाणे पंचनि में आहे परमेश्वर, आम में आहे ईश्वर, ख़ल्क़ में आहे ख़ालिक, जनता में आहे जनार्दन, प्रजा में आहे प्रभु। इहे जेतोणीकि सिमिट्री बि आहे, पर पोइ अलॻि अलॻि पहाका आहिनि, पर सभु मीनिंग सेम आहे, मतिलबु साॻियो आहे, तत साॻियो आहे। हाणे विश्वास ते हिकिड़ो पहाको आहे अञा ॿियो, अॻे ज़माने में इस्तेमालु थींदो, हाणे अञा ताईं के कनि था या नथा कनि चई नथो सघिजे। पहाको आहे, पराई अमानत धरती न ढोए। पराई अमानत धरती न ढोए। हाणे इन जो बुनियादु ईअं आहे, अॼुकल्ह त ज़माने तरक़ी कई आहे,
अॻे ज़माने में जॾहिं बैंक्स न हुयूं अञा, या ईअं चवां भई व्याज जो बि सिस्टम न हलंदो हो। अची वियो आवाज़? हाँ हाँ बिल्कुल। अच्छा, हाँ, पिक्चर तव्हांजी डिसअपियर थी, मूंखे लॻो शायदि वरी ॾिसंदे। हाँ न ओके। मां छा आहे हा हाँ जी हा हाँ जी ज़रूर ज़रूर। हा, त उन ज़माने में जॾहिं अञा बैंक्स न हुयूं, त उन ज़माने में माण्हू अञा ताईं जेके सिंध में जेके तमामु जेके 3-4 जनरेशन अॻु जी ॻाल्हि आहे, उहे पंहिंजनि घरनि जे भितियुनि में या ज़मीन में अंदरि पैसा या कुझु मिल्कियत लिकाए रखंदा हुआ। इहो ज़मानो हुयो तॾहिं। पोइ बैंकूं आयूं त पोइ माण्हुनि पैसा रखणु बैंकुनि में शुरू कया, छो त बैंक में व्याज बि मिले थो। त उन ज़माने में जॾहिं लिकाए रखण जी ॻाल्हि हूंदी हुई, उन ज़माने में सम्झो को हिकिड़ो माण्हू ॿिए वटि कुझु काई रक़म रखे वियो, ॾेई वियो। ॾेई वियुसि त उन ज़माने में उन माण्हूअ ईमानदारी त हलंदी हुई, पर उन अमानत में ख़यानत करे जॾहिं मोटी आयो त उनखे उहा रक़म घटि ॾिनी। घटि जो ॾिनईंसि त हुन चयोसि भाई हे छा आहे? चई तूं ॾिनी एतिरी हुई। त जवाब में चयईंसि भाई मां जेकॾहिं ज़मीन में पैसा रखि वञा त ज़मीन मुंहिंजा पैसा खाई न वञे। त उन तां इहो पहाको ठहियो आहे त पराई अमानत धरती न ढोए, माना धरती खाई न वेंदी, पर हे जी माण्हू त खाई था वञनि। जी त हाणे ज़माने सां ॻाल्हियूं बदिलियूं आहिनि। हाणे हिन ज़माने में अॼु कोई ज़मीन में या भित में कोई पैसा कोन रखंदो। त हाणे वक़्त सां बदिलाव थियो आहे। साईं हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे, आहे, जी जी, सॉरी हिकिड़ो क्वेश्चन हा आहे असांजे हिकिड़े मेंबर जय भोजवानी जो, त भाई भाईबंद माना जेके आहिनि धंधे वारा आहिनि छा, उहे बि थी सघंदा आहिनि छा? हा 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 भाई बंद माना धंधे वारा। जी जी। ऐं आमिल घणो माना करे छा हूंदो, जी पढ़ियल आमिल गढ़ियल नौकरियुनि में, हा, हा हाँ हाँ केतिरनि सुठियुनि पोस्ट ते उहे आमिल मोस्टली बराबर दीवान गवर्नमेंट बि जंहिंखे एम्प्लॉइज चइबो, दीवान, गवर्नमेंट हा हा, एम्प्लॉइज हा दीवान बि जंहिंखे चइबो। जी जेके घटि पढ़ियल हूंदा बट नेचुरली उहे धंधो कम ई कंदा हुया, या नंढी वॾी प्राइवेट नौकिरी कंदा, जीअं अॼुकल्ह करे रहिया आहिनि के माण्हू। बिल्कुलु हाँ जी हाँ जी। थैंक यू थैंक यू। हाणे हिकिड़ो ॿियो विश्वास सां वास्तो रखंदड़ पहाको आहे, भक्त ॾे भीड़ो त दाल मां सीरो। माना जे भॻवानु चाहे त पऊं 12 थी वञे। बिल्कुलु। अॼु लॻे थो तव्हां वटि थोरो नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, उनजो फ्रीज थी वियो वरी। बुनियाद हा जी, हा काई ॻाल्हि न आहे, इहे सभिनि सां थींदो आहे साईं। हा हा हा, हाँ ठीकु थोरो आहे। स्लो थो थी वञे न विच में। हा 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 हाणे ठीकु आहे? हाँ ठीकु आहे बिल्कुलु। ओके। हा, हाणे अहिड़े ई नमूने जा के ॿिया अञा पहाका आहिनि हक़ीक़त में, जिन जा बुनियाद आहिनि, पर मां सभिनी जा नथो ॿुधायां। इन करे उनजो कारण इहो आहे त बुनियादनि में के अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि पुराणे ज़माने जा, जेके असांखे हज़म ई न थींदा। इन करे मां हरूभरू बि सभ जो सभु बुनियाद नथो ॿुधायां। चङो जिन लिखियो मदो से न पसन, तोड़े रण में रहनि त बि खंडरूं खाइनि खीर सां। हाणे इहो बि विश्वास सां आहे, जिन जे मन में चङो लिखियलु आहे उहे ख़राब न ॾिसंदा आहिनि, ऐं पट में बि रहनि तॾहिं बि ख़ुशीअ सां खीर ऐं खंडु खाईंदा आहिनि। मतिलबु चवण जो हर हंधि सभु सुख शांति ई हूंदो आहे। विश्वास जी बि ॻाल्हि आहे। ॿियो हिकिड़ो अहिड़ो पहाको आहे जेको अॼु ॾींहं ताईं इस्तेमालु बि थींदो आहे, ऐं हक़ीक़त इहा आहे उन में यूनिवर्सल जी ॻाल्हि अची थी वञे। यूनिवर्स जी ॻाल्हि आहे, यूनिवर्सल उहा ॻाल्हि चयल आहे। सिंधीअ में ॿुधो हूंदो, असां हमेशह सिंधी ख़ासि करे अढाई घरनि जो ख़ैरु घुरंदा आहियूं। ॿुधल हूंदो तव्हांजो बि, अढाई घरनि जो ख़ैरु। मुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ नओं आहे। अच्छा अच्छा। हाणे अढाई घरनि जो ख़ैरु हमेशह हूअं हर को माण्हू सेल्फिश इंसान, हर को पंहिंजे घर जो, पर चवंदा आहिनि सिंधी अढाई घरनि जो ख़ैरु घुरंदा आहिनि। उईअं छो आहे, उनजे पुठियां बि ॻाल्हि आहे हिकिड़ी। हाणे सॼे जहान जो ख़ैरु मतिलबु आहे हिन चवणीअ जो, सभिनी जो ख़ैरु। तव्हां शायदि के
हाँ के प्रार्थनाऊं वग़ैरह बि ॿुधियूं हूंदियूं आहिनि हिंदीअ में, जीअं चवंदा आहिनि सबका मंगल हो, सबका कल्याण हो, इहो ॿुधो आहे तव्हां? हाँ बिल्कुल बराबरि आहे। बिल्कुल त हा, त कंहिं ज़माने में भारत में 2.5 घर लेखींदा हुआ भारत जा 2.5 घर कीअं? सिंध में पर्टिकुलरली चवंदा हिकु घर ब्राह्मण जो, ॿियो घर क्षत्रिय जो ऐं अधु घर वैश्य जो। शूद्र त लेखे में ई न ईंदो हो। त ईअं 2.5 घर करे मञींदा हुआ उन ज़माने में। इहा जेका ॻाल्हि ॿुधायल आहे, मां नथो चवां, इहा ॻाल्हि ॿुधायल आहे। जी जी हाणे हा, 2.5 घर वरी असां सिंध में ईअं चवंदा हुआसीं हिकु घर हिंदूअ जो, हिकु घर मुस्लमान जो ऐं अधु घर ॿिए कंहिंजो बि, ईअं बि चवंदा हुया। ऐं इहे चवणियूं आहिनि, ॻाल्हियूं थियल आहिनि, बाक़ी कोई इन जो को प्रूफ या ॿियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं कोन्हनि के। त इन करे सिंधी हमेशह 2.5 घरनि जो ख़ैरु घुरंदा हुआ। हाणे उन खां पोइ लोक विश्वासनि सां रिलेटेड काफ़ी ॿिया पहाका आहिनि जेके न सिर्फ़ु असां सिंधीअ में, पर सिंधीअ खां सवाइ बि ॿियनि ॿोलियुनि में ईंदा आहिनि। या असां गुरु ग्रंथ साहिब में बि पढ़ियो हूंदो, 13 भाणा मीठा लागे, हाँ ॿुधो हूंदो, बिल्कुल बराबरि आहे। बिल्कुल इन हाँ सां अञा कनेक्टिंग अञा हा ॿिया अखर हूंदा पुठियां, नानक नाम पदारथ कुझु लफ़्ज़ आहिनि, पर मूंखे हाणे एग्ज़ैक्टली ध्यान में न आहिनि, पर 13 भाणा मीठा लागे इस्तेमालु थींदो आहे। ॿियो आहे तक़दीर अॻियां कहिड़ी तदबीर। हाणे तक़दीर ऐं तदबीर ॿई हिकदमि अपोज़िट वर्ड्स आहिनि ॼण। तक़दीर माना आहे भाग, तदबीर जो मतिलबु आहे पंहिंजो पुरुषार्थ, महिनत। लिखियो जो निराड़ कलम क्याड़ीअ न वहे, जेको भाग में लिखियलु हूंदो, निड़ में लिखियलु हूंदो, पोइ उनजे कलम कोई उनजो कोई मिटाए न सघंदो। मतिलबु हिते जेको लिखियलु आहे न, त कलम सां कोई मिटाए उहो न थी सघंदो। क्यारीअ जो या मतलब छा थियो? जेकी हूंदो, एग्ज़ैक्टली लफ़्ज़ जी माना मूंखे बि ख़बर न आहे। अच्छा ठीकु आहे। हा, पर मीनिंग ईअं आहे। हा, हाँ जेको हूंदो भाग में सो लही पवंदो पाग में। जेको भाग में लिखियलु हूंदो उहो ई पलव में ईंदो आहे, बाक़ी न ईंदो कुझु बि। इंसान ख़ता जो घर आहे, ह्यूमन इज़ एर, अंग्रेजीअ में तव्हां ॿुधो हूंदो, हाँ बराबरि आहे। बिल्कुल इंसान ख़ता जो घर आहे, ऐबनि खां आजो आहे हिकु अल्लाह। इंसान में ऐब आहिनि, ऐबनि खां सवाइ जेकॾहिं केरु आहे त उहो भॻवानु आहे, ईश्वर आहे, अल्लाह आहे। ॾिना जे ॾातार से झोलीअ पाए मुंहुं झलिया। भॻवान जेको कुझु ॾिनो मां पंहिंजे झोलीअ में सब्र सां वरितो। ॾिना जे ॾातार से झोलीअ पाए मुंहुं झलिया। मारण वारे खां बचाइण वारो वधीक आहे। राखे राम तो मारे कौन, हिंदीअ में बि आहे ईअं। ॿियो, बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में ॿी। माना इंसान कुझु सोचे थो पर भॻवानु कंदो उहो ई जेको हुनखे मंज़ूर हो। ॿियो आहे सची दिलि ते साहिब राज़ी। सची दिलि ते साहिब राज़ी, सचे इंसान ते भॻवानु राज़ी हूंदो आहे। ईश्वर वटि देरि आहे पर अंधेर न आहे। बिल्कुल भॻवान वटि देरि आहे पर अंधेर न आहे। उणंदो उहा ई जेका कोरीअ संदे मन में। कोरी माना हिते थींदो आहे हूअं, उणंदो जो मतिलबु आहे हिते कपिड़ो उणणु, वीविंग करणु। हाँ जेका कोरीअ जे मन, कोरी माना जेको कपिड़ो, जुलाहो हिंदी लफ़्ज़ आहे हुन लाइ, जेको कपिड़ो ठाहींदो आहे। अॻे अडाणा हथ सां हलंदा न मैन्युअल, हथ सां उहो कोरी कपिड़ा ठाहींदा। त हिते कोरीअ जी माना भॻवानु आहे। अच्छा पहाके जी उणंदो उहा ई जेका कोरीअ जे मन में, माना भॻवानु उहा ई कंदो जेको, हा उहो ई जेको उणे थो, जेको असांजा बाग ठाहे मालिक उहो ई। हिते माना अंदरुनी ॿी थी वञे उहा। जंहिं सास बि ॾिनो आहे सो गिरास बि ॾींदो। जंहिं ही साह ॾिनो आहे न, उहो खाइण लाइ बि ॾींदो। सही आहे। छो त असां खां, इंसाननि खां सवाइ जानवर, जीत, पखी वग़ैरह, उन्हनि खे बि त भॻवानु ॾिए थो। अहिड़े नमूने सां हिन में विश्वास थिए थो। तोड़े वञे रोम त बि नसीबा अगरो, ढोढे मथां थूम लिखी लोच कलम में। मतिलबु ईअं आहे, भली तव्हां किथे बि वञो, दुनिया जे कहिड़े बि कुंड में वञो, पर
पंहिंजो खाधो जेको हूंदो आहे न, जेको असांजे शरीर सां वास्तो रखंदो आहे, भई ढोढो ऐं थूम जीअं चयल आहे, उहो सिंधियुनि जो खाधो जेको आहे उहो हमेशह रहंदो। या तव्हां ॾिठो हूंदो, हर मुल्क जो खाधो पंहिंजे पंहिंजे नमूने जो हूंदो आहे, पर तव्हां किथे बि वेंदव, तव्हां भले किथे बि रहो था हींअर, पर इंडियन खाधो पहिरीं प्रिफर ओ, पंहिंजे खाधे खे तव्हां मांगो, बराबरि आहे। भले ॿियूं कहिड़ियूं बि सभई शयूं तव्हांखे छो न मिलनि, पर जेको पंहिंजे सादे खाधे में मज़ो ईंदो आहे, या जेको पंहिंजे इंडियन फूड में, या पर्टिकुलर सिंधी खाधे में ईंदो आहे, मां सम्झां थो तव्हां हींअर जिते रहो था उते तव्हां उतां जो खाधो ज़रूरु अपनायो हूंदो, पर पोइ बि घर में त सिंधी फूड ठाहींदा हूंदो, बिल्कुलु। बराबरि आहे। लॻभॻि रोज़। लॻभॻि हा हा। हाणे इहे सभु पहाका भॻवान में विश्वास जाॻाइनि था, या विश्वास पैदा कनि था, या उन खलकण हार जे वजूद जो वधीक इज़हार कनि था, या उनजो वधीक असां ते विश्वास जो जेको डोमिनेंस आहे उहो पैदा कनि था पिया। इंसान तक़दीर तदबीर इहे सभु ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर आहे सभु कुझु मथां वारे जे हथ में। तव्हां कुझु इहे पहाका अहिड़ा आहिनि, सभु कुझु अन्न जल जे वस आहे, माण्हू अॼु बि चवंदा आहिनि, बिल्कुलु। या सभु कुझु अन्न जल जे अख्तियार आहे, या दाणे दाणे ते मुहर, बराबरि। हिंदीअ में आहे दाणे दाणे ते, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। खाने वाले खाना, बिल्कुलु। हाणे इन सां रिलेटेड हिकिड़ी कहाणी आहे, जेतोणीकि उहा कहाणी मां हूअं चाहियो पियो भई इहे करे, पर इहा कहाणी तमामु सुठी। असांजो हिकिड़ो सुठो राइटर आहे, नालो मूंखे रिकॉल नथो थिए, जे मिंट अध में रिकॉल थियो त तव्हांखे मां नालो ॿुधायां थो। हीअं हाणे मुंहिंजो चहिरो ध्यान में अचे थो हुनजो राइटर जो, हा, पर नालो हा। नथो रिकॉल घणेई भेरा ईअं थी थींदो वियो त आहे। तव्हांखे मां ॿुधायां। हा हा। जी जी। हाणे उहा दाणे दाणे ते मुहर कहाणी आहे, हुनजो बुनियादु ईअं आहे, हिकिड़े माण्हूअ खे पहिरीं विश्वास न हो हिन ॻाल्हि ते त भई ईअं बि को थींदो आहे, भई दाणे दाणे ते मुहर। पोइ हिकु दफ़ो इतफ़ाक़ अहिड़ो थिए थो जो हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे लाइ काई सुठी शइ हुनखे हथ लॻे थी, को नओं बिस्किट आयो, हुन पंहिंजे लाइ पासीरो करे रखियो, चई हाणे मां इहो पोइ शाम जो खाईंदुसि। ठीकु आहे, अञा शाम जो उहो बिस्किट कढियईं मस खाइण जे लाइ, रखियईं प्लेट में, त दर ते नॉक थियो। जीअं ई दर ते नॉक थियो, दर खोलियईं, दर खोलियईं, उहो महिमान हुनजो आयो त हुनखे वेहण लाइ बि चयईं, खाइण लाइ बि चयईं, त बिस्किट त उन खाधो। हाणे बिस्किट जॾहिं खाई वियो त पोइ हुनखे इहो अहसासु थियो भई इहा ॻाल्हि बराबरि आहे, भेण दाणे दाणे ते मुहर त बराबरि आई, भई मां त कॾहिं सोचियो बि कोन हो, मूंखे त विश्वास ई न ईंदो। वरी अञा हुनजो विश्वास पुख़्तो थिए, उन लाइ अञा हिकु ॿियो किस्सो हुन सां जोड़ियल आहे। हिकिड़ो माण्हू हो, सो रोज़ रोटी खाइण खां अॻु, जीअं अॼु बि घणनि माण्हुनि में रवाज आहे, कुते जे लाइ, कांव जे लाइ, जानवर जे लाइ, या ईअं बि कढंदा आहिनि, त जेको गिरह कढंदा आहिनि त उन माण्हूअ खे बिल्कुलु उहा आदत हुई, उहो गिरह कढंदो हो। ऐं गिरह जॾहिं बि कढंदो हो त उहो गिरह कढी करे ॿाहिरि साम्हूं कुतो हूंदो हो, हुनखे कुते खे फिटी कंदो हो, ऐं कुतो झटि हणी खाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो हुन ॾिठो भई कुतो हिक खां वधीक आहे, ऐं आस पास नोरीअड़ा स्क्वायरल जेके थींदा आहिनि उहे बि पिया था फिरनि, सो थोरी देरि रखे छॾी, चई हाणे थोरो हेॾे होॾे थियनि त पोइ फिटी कनि। रोटी खाई वरितईं, ॾिठईं ॿाहिरि, अञा जीअं ई फिटी कयईं त उहो कुतो अञा पहुचे उन खां अॻु स्क्वायरल खणी हलियो। त हाणे हुनखे इहो अहसासु थियो, भेण हे त मां रखियो कुते जे लाइ, कुते जे नसीब में ई न हो इहो, त उनखे इहो अहसासु थियो। उन खां वधीक अञा ॿियो किस्सो अञा हिन सां रिलेटेड आहे। हिकिड़े माण्हूअ खाधे जी का ख़ासि शइ लिकाए रखी, ऐं अॻे ज़माने में किचन में, नंढा किचन ज़रे घटि ईअं चवां ठहियल त घणो कुझु न हूंदो हुयो, माण्हुनि खे खारीअ में फुल्का रखंदा, कपिड़े में वेह, या
छिको हूंदो जेको मथे छित में टंगियल हूंदो, जीअं हेठि कोई जानवर न अचे या उनखे जूठो न करे वञे, त उन छा कयो, छिके में मथे उहो पंहिंजी खाधे जी शइ मथे लॻाए टंगे रखी। पाण सुम्ही पियो मज़े सां बेचिन निश्चिंत थी करे। जॾहिं उथियो त ॾिठईं उन छिके में अवली उहो नोरीअड़ो वेठो आहे, उहो पियो थो खाए। हाणे हुन बचाइण जी त घणी कई। हाणे इन्हनि एग्ज़ाम्पल्स मां ज़ाहिर थिए थो त दाणे दाणे ते मोहर या सभु कुझु अन जल जे वस आहे, इहो त बराबरि आहे। इहे कहाणी हुन सां जुड़ियल आहे। हाणे उन खां पोइ आहे, जेकी लिखियो मंझ अज़ल तंहिंखे केरु विझे झल। माना जेको असांजो उन अज़ल खां लिखियलु आहे, शुरूआत खां लिखियलु आहे, उनखे केरु बि झले नथो सघे। ॿियो आहे, छाजे ॾिंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾिंगो न थिए। हाणे इहो शाह जे हिकिड़े सुर में चयल आहे। शायदि इहो सुर आहे सुर सुहिणी। उन सुर सुहिणीअ में सुहिणीअ जा जेके ॾेर हुया उन्हनि कुझु, या ससुईअ जो किस्सो आहे, सॉरी ससुईअ जो आहे शायदि इहो किस्सो। उनजे ॾेरनि उन्हनि सां थोरो बेईमानी कई हुई, जो पंहिंजे भाउ खे यानी उनजे ससुईअ जे मुड़ुस खे उनखे उतां रातो राति वठी विया। इहो किस्सो आहे। तॾहिं हुन ससुईअ चयो हुयो त छाजे ॾिंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾिंगो मथे, माना मुंहिंजो नसीबु ख़राबु न थिए। ॾेर छाजा ॾिंगा मुंहिंजा, कंहिंजे भाॻ सां रीस न आहे। इहो बि तव्हां ॿुधो हूंदो। हा बिल्कुलु। नसीब त हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे। हा। हाणे 100 सालनि खां, मां सम्झां थो टाइम काफ़ी थी वियो आहे। हा आहे अञा अञा कुझु 5-10 मिंट हली ठीकु सघंदा। हा ठीकु आहे ठीकु आहे। 100 सालनि खां न त पर अञा बि हज़ारे सालनि खां इहे पहाका चवणियूं असांजे जीवन में, असांजे जीवन जो हिकु हिसो थी रहिया आहिनि। कंहिं ज़माने में इन्हनि जो इस्तेमालु ॾाढो घणो हूंदो हुयो। ऐं अणपढ़ियल माण्हू बि पढ़ियल ॻढ़ियल माण्हुनि खां वधीक इन क़िस्म जो इस्तेमालु कंदा हुआ। अॼु बि सिंध जे ॻोठनि में अणपढ़ियल माण्हू, कुड़मी, कमी, कासबी, कुंभार, लोहार, अॼु बि जेका ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि या जेके पढ़ियल माण्हुनि खां वधीक उन ज़मीन सां जुड़ियल ऐं उन ज़मीन सां, उन कम सां जुड़ियल उन्हनि जा लफ़्ज़ या अञा बि ईअं चवां पहाका चवणियूं जेके इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि जो बाक़ाइदा अॼु बि असरु अथव। पहाका चवणियूं जीअं असां ॿोलीअ में इस्तेमालु कंदा आहियूं त उनजो इम्पोर्टेंस थोरो वधंदो आहे। जहिड़े नमूने असां मानीअ में लूणु मिर्च मसालो विझंदा आहियूं त उहा मानी थोरो लज़ीज़ थींदी आहे, वणंदड़ थींदी आहे। तीअं ॿोलीअ में बि, भाषा में बि, ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे ॿोलचाल में जेकॾहिं असां पंहिंजे पहाकनि इस्लाहनि चवणियुनि जो इस्तेमालु कंदासीं त उहा असांखे ॿोली वधीक वणंदड़ लॻंदी। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। वरी फ्रीज़ थी वियो असांजो तव्हांजो फ्रेंड। थींदो आहे। कुछ पुछणो। हेलो, आवाज़ मिस थिए थो? हा विच में थोरो थियो हो। हा हा सावित्री तव्हां कुझु पुछणो आहे या? सिंधी पहाको चवंदा आहिनि ॾोहिटा वधंदे वेरी, ईअं छो चवंदा आहिनि? जी, ॾोहिटा वधंदे मूं न वेरी, ॿुधो। ॾोहिटा धीअ जा पुट हूंदा आहिनि मूं न? न, हा हा ईअं चवणी आहे सभु वधंदे वेरी, मूं न नानाणे ॿुधो। सां भई, जी मां न नानाणे ॿुधो। सां वधंदे वेरी, अच्छा, सभु चवंदा मूं न आहिनि ॿुधो आहे भई। इहो कॾहिं। हा हूंदो, ॾिसो छा आहे, पहाकनि जो अंग अखर जेकॾहिं तव्हां चवंदव नंबर, त अॼु ॾींहं ताईं कंहिं उनजी तस्दीक न कई आहे त घणा हज़ार आहे। मूं वटि कंहिं टाइम ते, कंहिं वक़्त ते मूं कंपाइलेशन शुरू कई हुई, पहाका चवणियूं जमा करणु शुरू कया त 4000 खनि मूं जॾहिं जमा कया पहाका, उनखां पोइ अञा ऐड थींदा विया, अञा मिलंदा हुआ। पर पोइ हिकु अहिड़ो इतफ़ाक़ थियो, जेके मूं उहे 4000 जमा कया पहाका, उहे मुंहिंजी किताबनि खे टर्माइट लॻी वई, उॾो ई लॻी। ओहो। घटि में घटि
150 सिंधी किताब मुंहिंजे हिन खज़ाने सां गॾु ख़लास थी विया ओ हो ऐं उहे फिटी करणा पिया, ईअं बसि साम्हूं साम्हूं फिटी कंदो हुयो, ॿियो को रस्तो ई न हुयो। बराबरि ऐं अहिड़ियूं अणलभ शयूं मां घटि में घटि थो चवां पंहिंजे गुज़िरियल 25 सालनि जी मुंहिंजी कलेक्शन हुई। ओ पहाकनि चवणियुनि जी कलेक्शन मूं वटि जेकी 4000 जमा थिया हुया, जिते बि पढ़ंदो हुउसि ॿुधंदो हुउसि मां पनो पेन खणी नोट कंदो हुउसि ऐं पोइ डायरीअ में, ऐं उनखे मूं अल्फाबेटिकल ऑर्डर में ठाहियो, टॉपिक वाइज़ ठाहियो, उनखे बाक़ाइदा इंडेक्स रखी उनजी, ऐं पोइ उनखे पने खे अलाए किथां अची उॾो ई लॻी जो उन सां गॾु मुंहिंजा घटि में घटि 150 किताब ख़लास थी विया मुंहिंजा। मुंहिंजी लाइब्रेरी हुई 500 साढी 500 किताबनि जी, जंहिंमें 150 किताब ख़लास थी विया। ऐं उन खां पोइ बाक़ी जेके वरी किताब बचा, हाणे मां पाण ई मतिलबु शिफ्ट कयो, रिटायर कयो, त हाणे मां पाण संभाले न सघियुसि ऐं हिकिड़ी लाइब्रेरीअ खे 400 किताब दान में ॾेई आयुसि। भॻवान तव्हां संभालियो, मूंखां नथा संभालिजनि। त हाणे पहाकनि ऐं चवणियुनि जे लाइ इहा ॻाल्हि मशहूरु आहे त पहाका ऐं चवणियूं ॿोलीअ जा ज़ेवर थींदा आहिनि, या ईअं खणी चइजे त ॿोलीअ जी सूंहं थींदा आहिनि। बिल्कुलु जहिड़े नमूने का औरत ज़ेवर पाईंदी आहे त उन खां वधीक सुहिणी थींदी आहे, तहिड़े नमूने ॿोलीअ में बि पहाका ऐं चवणियूं इस्तेमालु थींदा आहिनि, त उहो वधीक सूंहं हुनखे बख़्शींदा आहिनि ऐं मज़ो बि ईंदो आहे हुनजो। बिल्कुलु पर हाणे हक़ीक़त इहा अथव, इहे पहाका ऐं चवणियूं हक़ीक़त में ज़रे घटि ईअं चऊं त भई तमामु सिख्यादायक आहिनि ऐं कंहिं माण्हूअ वेही ठाहिया न आहिनि। इहे आम माण्हुनि जे बहस मां, आम माण्हुनि जे ॻाल्हाइण ॿोलाइण मां पाण मुरादो ठही विया आहिनि। उहो इहो जेको ज़ख़ीरो आहे उहो हर ॿोलीअ में आहे, फ़क़ति सिंधी न, सभिनी ॿोलियुनि में आहे। तव्हां अंग्रेजीअ में ॾिसो, चाइनीज़ में ॾिसो, उन खां सवाइ जेके ॿियूं हिंदुस्तान जूं ॿोलियूं आहिनि उन्हनि में ॾिसो, सभिनी ॿोलियुनि में उनजो काफ़ी वॾो अंदाज़ आहे। एतिरे क़दुरु जो चवनि था त बाइबल में बि काफ़ी पहाका इस्तेमालु केतिरो झूनो लिखियलु ऐं जंहिं पढ़ियो हूंदो, पर मूं जेका ॻाल्हि ॿुधी आहे त उन ज़माने में बि माना उन शुरूआति में इनखे इस्तेमालु थींदो रहियो आहे। जी हक़ीक़त इहा आहे, पहाको हिकु ॼणे जे लाइ, कंहिंजे लाइ टोक, कंहिंजे लाइ सिख्या, कंहिंजे लाइ मतिलबु टांटिंग वग़ैरह बि थींदो आहे। किथे किथे कंहिंखे टोक हणणी हूंदी आहे, कंहिंखे कुझु सिख्या ॾियणी हूंदी आहे, त इन नमूने जो बि इस्तेमालु थींदो आहे ऐं ॿोलीअ जी बि सूंहं हुन में वधंदी आहे। पहाकनि जो इस्तेमालु सिंधीअ में बि सदियुनि खां थिए थो। माना ईअं चवणु ॾुखियो आहे त भई कहिड़े साल सवाल ई नथो अचे, शुरूअ खां थिए थो। ऐं जॾहिं खां ईअं चइजे भई ॿोली असांजी आहे, या जॾहिं खां असां सिंधीअ में ॻाल्हाइण, जॾहिं खां इन्हनि शयुनि जो इस्तेमालु थिए थो ऐं उहो स्पॉन्टेनियस पाण जी जी मुराद थिए थो। जी बिल्कुलु, न तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे चंदवानी साहब। किताबनि में कंपाइल करणु, जी न, मूंखे ख़ाली इहो ऐड करिणो त असांजे नंढे हूंदे, ऐं तव्हां जेका ॻाल्हि चई आहे, छो जो नानाणा ॾाॾाणा असांजा वॾा जेके हुआ, उन्हनि जे रेग्युलर भई ॻाल्हाइण में सम्झो त को न को पहाको निकिरंदो ई हो, कॾहिं बि जॾहिं बि का अहिड़ी ॻाल्हि हूंदी हुई जी त जी जी जी, बिल्कुलु इंस्टेंटली जंहिंखे चइजे पहाका आहे, उहो ॿुधंदे ॿुधंदे घणेई ॻाल्हियूं यादि आहिनि। पर हाणे छो जो जी अहिड़ो जी माहौल रहियो कोन्हे हा ॻाल्हाइण ॿोलाइण जो, जी जी, त बैकग्राउंड ओड़ो न आहे, हा, बिल्कुलु सर्कमस्टेंसेस न आहिनि बराबरि। बिल्कुलु बिल्कुलु मूंखे हाणे जॾहिं मूं ॿुधायुमि त भई मां जॾहिं 4000 पहाका मूं कलेक्ट कया हुया जॾहिं, त उन में काफ़ी पहाका मुंहिंजी ॾाॾी हूंदी हुई, जेका ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे पहाके जो इस्तेमालु विच विच में कंदी हुई, जेतोणीकि उहा कॾहिं स्कूल न वई हुई, बिल्कुलु पढ़ियल न हुई। एतिरे क़दुरु जो उन ज़माने में असांजा वॾा ज़ाहिर आहे असां हेठां खां मथे आया आहियूं, ग़रीब हूंदा हुया, त मुंहिंजी ॾाॾी घर में बर्थ भरींदी हुई हथ जो। हा उन बर्थ में उन ज़माने में कावा भरबा हुया, हुरमुचो वग़ैरह इहे लफ़्ज़ इस्तेमालु थींदा हुया, पोइ कचो पको, इहे पोइ असांखे चवंदी हे काया मां भरिया आहिनि, इहे ॻणे ॾियो, छो त हुनखे पैसा मिलंदा हुआ उन ॻणण जे आधार ते, भई जेतिरा भरिया अथई ओतिरा। पोइ असां ॿार पंहिंजी ॿुद्धीअ में हूंदा हुआसीं, कन लाटा रखंदा हुआसीं, कंहिं महिल ॻणे ॾींदा हुआसीं, कंहिं महिल देरि कंदा हुआसीं, पोइ चई ॾींदी
मां बि पढ़ी हुजां हा त जेकर तव्हांखे चवणो न पवे हा मूंखे, पोइ असां चवंदा पोइ छो न पढ़ी? असांखे उहो मज़ाक लॻंदी हुई, पोइ छो सही। न पढ़ी? हा, हा, किस्सा ॿुधाईंदी, अहिड़ा अजीब किस्सा ॿुधाईंदी। उन ज़माने में मान्यताऊं हुयूं। मां हाणे इहा ॻाल्हि हिन करे ॿुधाई जो भई ॾिसो उन ज़माने में माण्हू अहिड़ा हुया, पर पहाका चवणियूं अहिड़ा इस्तेमालु कंदी हुई जेके मां बि कॾहिं न ॿुधा हूंदा कॾहिं, या भई किथे पढ़िया न हूंदा, ऐं ओड़ा बि ॿुधाईंदी। बिल्कुलु। अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॿुधाईंदी बाक़ाइदा। हा, मूंखे अॼु तो यादि अचे, हे जॾहिं मां किताबनि में पढ़िया आहियूं, कंहिं ज़माने में असांजे घर में ख़ासि करे सावण जे ॾींहंनि में घर जा भाती पाण में टिप ते रांदि कंदा। हा, पोइ टिप ते हा, तीन टिप ते पत्ती रांदि जेके थींदी हुई। हिंदीअ में तीन पत्ती चवंदा आहिनि। हा हा हा। पोइ असांखे ॿारनि खे करणु न ॾींदा, पर असां ॿार वेठा हूंदा हुआ, हा। पोइ वॾा पाण में कंदा हुया। पोइ रांदि कंदे कंदे पोइ हुन में थींदो आहे न शो कर खोल। हा, पोइ अचानक जेकॾहिं उहो माण्हू हेतिरा पैसा विझण खां पोइ पिण में उहो हाराए त पोइ ताक लॻी वञनि। पोइ ओॾी महिल चई ॾींदी अलाड़े बगदाद थी वियो। हाणे बगदाद थी वियो लफ़्ज़ जंहिं महिल असां ॿुधंदासीं ओॾी महिल लॻंदो अलाए छा था चवनि। हाणे हक़ीक़त इहा आहे, जॾहिं मूं पहाकनि खे कंपाइलेशन शुरू कई या जे बुनियाद ॻोल्हणु शुरू कया, ऐं मुंहिंजी मास्टर ऑफ फिलोसफी जी डिग्री पहाकनि ऐं चवणनि जे बुनियादनि ते थियल आहे, त मूं जॾहिं स्टडी शुरू कई मां पाण प्रोफेसर हुयुसि, तंहिंखां पोइ मुंहिंजी इहा स्टडी थी आहे। त हुन स्टडी कंदे मूंखे ख़बर पई भई बगदाद थियो छा ते आख़िर, बगदाद लफ़्ज़ इहो कीअं इस्तेमालु थियो आहे। हाणे बगदाद एक्चुअल जेको हिन वक़्तु आहे इराक जो शायदि कैपिटल आहे बगदाद। बिल्कुलु बराबरि आहे। बिल्कुलु। उन ज़माने में काई अहिड़ी घटना थी हुई, उहो बगदाद ते थी हुई, तॾहिं चयूं हे बगदाद थियो आहे। ओहो। त हाणे जॾहिं हाराइण जी ॻाल्हि अचे, माना हुनखे न हज़म थिए त चवंदा अड़े बगदाद थी। सही ॻाल्हि आहे। हाणे त ॾिसो किथे किथे कीअं थो रिलेट थिए लफ़्ज़, हुनजो बेस बुनियाद मूंखे ओॾी महिल ख़बर न हुई जॾहिं इस्तेमालु थियो आहे इहो लफ़्ज़, या मां ॿुधो आहे। पर पोइ घणो पोइ साल पोइ मुंहिंजी अॼु त हयात न रही, पोइ ओॾी महिल जॾहिं मुंहिंजी स्टडी चालू हुई तॾहिं मूं जॾहिं पढ़ियो तॾहिं मूंखे अहसासु थियो ॾिसो किथां जो किथे थी ॻाल्हि वञे। त अणपढ़ियल माण्हू उन ज़माने में माना एतिरो सम्झू हुया त उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर हुई ऐं इस्तेमालु कंदा हुया। ॿियो हिकिड़ो मूंखे नंढो कोटेशन यादि थो अचे जेका मुंहिंजी ॾाढी अक्सर इस्तेमालु कंदी। पहिरीं मूंखे सम्झ में न ईंदो हो। मुंहिंजी पुफी हुई, हुनजे ॿारनि जी मिटी माइटी पे हली, त पोइ घणा माण्हू थींदा आहिनि, पोइ वीकूं कढंदा आहिनि, अवॉइड कंदा आहिनि, देरि कंदा आहिनि। पोइ मुंहिंजी पुफी उहा ॻाल्हि कंदी हुई। ॿार जेतोणीकि हुनजा पोइ हरूभरू तमामु सोबर पढ़ियल उहा ॻाल्हि न हुई, पर पैसो थोरो घणो हुयो, उनजी ॻाल्हि जे करे उहो थोरा अवॉइड कंदा हुआ, देरि कंदा हुआ। त पोइ जॾहिं बि असांजे घर में ईंदी हुई मुंहिंजी पुफी, त मुंहिंजी ॾाॾी हुनखे चवंदी हुई माइटीअ जो छा थियो, अञा चुप करे वेठा आहियो, अञा हथ ॿधी वेठा आहियो। चवंदी साप ॾिसूं था न, अञा वक़्तु वियो कोन्हे। त उनखे ओॾी महिल टोक तौरु पहाको चवंदी चूंडींदे चोर वञी पिया खखड़नि ते। असांखे ओॾी महिल सम्झ में ई न ईंदो, सम्झ में न ईंदो हो ओॾी महिल भई छा थी चयो अलाए। पर घणो पोइ जॾहिं मूं पढ़ियो त भई चूंडींदे चोर वञी पिया खखड़नि ते, त इन जो वरी बेस बाक़ाइदा मूं पढ़ियो आहे। उहो बेस कीअं आहे, हिकिड़ो ग्रोसर शॉप हुयो, किराने जो दुकानु हो, पसारक जो दुकानु हुयो। उन दुकान जो धणी दुकान जे पुठि में ई घर हो हुनजो, उते ई रहंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं राति जो चोर किथां भित खे खाट हणी करे अंदरि घुसिया त भई माल चोरी कंदासीं। अंदरि घिड़िया त घिड़ण सां उन्हनि घणेई जेके क़ीमती शयूं हुयूं उहे खणी करे दरवाज़े जे या हुन जितां रस्तो हुननि ठाहियो हुयो उनजे अॻियां रखियूं। पोइ हुन में खाजा पिस्ता बि खयूं त बादाम बि खयूं त सुठा सुठा माल अॻियां करे रखियूं। पर लालच हुई हुननि खे, हुन लालच में देरि पिया कनि ऐं अञा शयूं पिया ॻोल्हनि। ऊंदहि हुई, हुन ऊंदहि में थोरो अॻियां हेॾां होॾां थींदे का शइ किरी पई त आवाज़ थियो। आवाज़ थियो त मालिक जाॻी पियो ऐं वठी करे रड़ कयईं, उथियो आयो त लाइट बाइट ॿारियईं त वठी वियो चोर भॻा।
हाणे चोर जीअं भॻा त जेका गुण अॻियां हथ में आहिनि उहा खणी खयूं। उहा खयूं त साईं ॿाहिरि विया त ॾिठूं जॾहिं रोशनीअ में पहुता, अड़े हे त असां छा खणी आया आहियूं, इहो त शइ काई सफ़ा माना ई नथी रखे, काई सफ़ा सस्ते में सस्ती शइ खई आहे। त इहो पहाको ईअं ठहियलु आहे भई चूंडींदे चोर वञी पिया खखड़नि ते। त हाणे हा, हाणे इहो रिलेट कयो उन ॻाल्हि सां त अॼु तो यादि अचे त भई उहा पंहिंजी चूंड त सुठी ॻोल्हण जी करे थी वई, पछाड़ीअ जो हुनखे इहा सिख्या ॾींदी हुई त भई पछाड़ीअ छा मिलंदो, कुझु न मिलंदो, देरि थींदी त हक़ीक़त इहा आहे। त ॾिसो इन्हनि जो कीअं भई उन्हनि वॾनि जी भई सम्झ आहे उन ज़माने जे हिसाब सां, उन्हनि खे बुनियाद उनखे बि ख़बर न हो पर उनखे मीनिंग ख़बर हुई, किथे इस्तेमालु करिणो आहे इहो ज़रूरु ख़बर हुई। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ॿियो जी 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 ॿुधायो। हा, ॿियो हिकिड़ो आहे पहाको जेको मूं पंहिंजे वॾनि खां ई ॿुधो आहे। असांजे पिता जी पुफी हूंदी हुई, पोइ उहा बि ईअं ई पढ़ियल सफ़ा ज़ीरो, स्कूल कॾहिं लाइफ में न वई, पर इतफ़ाक़ अहिड़ो हुयो जो सिंध में उहा असांजी पुफी दीवाननि जे घर में हुई, आमिलनि जे घर में, इहो इतफ़ाक़ हुयो। ऐं उहो असांजो पुफड़ उन ज़माने में रेलवे में वॾो ऑफिसर हो सिंध में। सिंध मां हिते जी ऑफिसरी हली रिटायर थियो, उनजा ॿार त ॾाढो ॾाढो अॻियां विया, कोई पायलट हो त कोई मिलिट्रीअ में, को डॉक्टर हो, को वकील हो, कोई बि घटि न हुयो, सभु पंहिंजा पंहिंजा प्रोफेशन वारा। पोइ उहा पुफी जॾहिं असांजे घर ईंदी हुई, पोइ असां कॾहिं काई ॻाल्हि चवंदा हुआसीं त उन ते जेको एग्ज़ाम्पल ॾींदी उन में हिकिड़ो जेको मूंखे यादि अचे थो, पोइ पंहिंजे ॿुढापे सां रिलेटेड चवंदी हुई। असां कॾहिं कुझु चऊं दादी इहे हीअं, पुटु मां ॿुढी आहियां, कीअं थींदो ईअं, न थी सघंदो, मां न खाई सघंदुसि। पोइ असां सम्झाऊं चऊंसि घणो ई भई सिक सां, पोइ चवंदी झूनो थियो जहाज़ सट न सहे सीर जी। त शरीर ॿुढो थी वियो आहे हींअर जी, पर ओॾी महिल सम्झ में ईंदो त भई हे चवे छा थी पई, असां चऊं छा था, जवाबु छा थी ॾे। या चवंदी हिकिड़ो ॿुढनि जे सियाणप ते वरी पहाको हूंदो हुयुसि, भई नओं खूह ठहियो ड्रही ड्रही पियो, नओं खूह ठहियो ड्रही ड्रही पियो, पुराणो खूह हुयो मज़बूत हुयो। मूंखे एग्ज़ैक्ट वर्ड हिकदमि नथा रिकॉल थियनि पर उनजी मीनिंग त उते हिन जो मतिलबु इहो त भई नओं माण्हू नौजवान जेको हूंदो आहे न उहो नथो हली सघे घणो, पाण झूनो माण्हू जेको आहे, एजेड माण्हू जेको आहे, एक्सपीरियंस जेको आहे उहो वधीक कामयाबु वञे। बिल्कुलु त हाणे अहिड़ा ॿिया अलाए घणा पहाका हूंदा जेके बिल्कुलु वॾनि जे वाता ॿुधाइनि, पर जीअं चयमि भई इहे रिकॉल वक़्त सां थींदा आहिनि, सिचुएशन सां थींदा आहिनि। बिल्कुलु त हाणे मूंखे जेके जीअं जीअं रिकॉल थिया मां उहे तव्हांखे ॿुधाया, अञा बि अॻिते अञा घणा ई मां ॿुधाए सघंदुसि, पर जेको मुंहिंजो खज़ानो हो मुंहिंजो मूंखां गुम थी चुको आहे। अरे साईं, वॾी हिकिड़ी वरी बि दुख जेको जी हा दुख हा जी हा ॻाल्हि आहे ॾाढी। मूंखे हिकिड़ी हा, ॻाल्हि कुझु पुछणी करे हुई। नथो सघिजे। जी जी, मूंखे इहो पुछिणो हो त पंहिंजो जेको नेक्स्ट सेशन अॻियां जेको हलंदो उन में पहाका कंटिन्यू जी कंदासीं या अॻियां ॿियो कुझु सब्जेक्ट करे आहे? सघूं था, तव्हां चवंदव त करे सघूं था, न चवंदव त ॿियो कुझु करिणो हुजे त उहो बि करे सघूं था। हाणे मूंखे पर्सनली त मां त साईं तव्हांखे कॾहिं कोन चवंदुसि त न करियो। हे ॻाल्हियूं जी जी एतिरियूं छा चइजे भई इंटरेस्टिंग त ठीकु आहे हा, अथा अॼुकल्ह, अथा पर मां तमामु हा तमामु हा मूंखे मुंहिंजी इच्छा इहा मां आहे त कॉलेज में हिकु सेशन वधीक करियूं अञा पहाकनि ठीकु जो। आहे, मां कॉलेज में जॾहिं असांखे पहाकनि जो चैप्टर ईंदो आहे त घटि में घटि मां 6 लेक्चर पहाकनि ते वठी, ओह 6 लेक्चर कलाक जा। अच्छा अच्छा, वेरी गुड। हा, पर असीं घटि में घटि हा, ॿियो हिकु माना 3 त करियूं। एतिरा वठी आहे त अच्छा हा आहे त था, उहो सही ॻाल्हि हा आहे। हा हा, हा ठीकु आहे। हिकु मिंट ई रूपा जी तव्हांखे कुझु हिकिड़ो पुछिणो आहे? ॿियो छा खज़ानो आहे, हाणे जेतिरो तव्हां हुनखे जी, न रूपा असां जुड़ियल आहे, चए थी तमामु भई इंटरेस्टिंग आहे ऐं काफ़ी असांखे सिखण थो मिले, सो तव्हांखे धन्यवाद ॾिनो अथई। ॾाढो ॾाढो नओं धन्यवाद। कैंडिडेट आहे या कोई नओं लेक्चर?
हीअ न न ही जेके मेंबर्स आहिनि चैट कंदा आहिनि न उन्हनि असांजे असां हा रूपा असांजी झूनी मेंबर आहे किथां जी आहे किथां जी आहे? अच्छा रूपा ॿुधायो मां न्यू जर्सी में रहंदी आहियां। किथां? यूएसए में ओके ओके हा। जी 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 साईं तव्हां सिखा- तव्हांजा जेके वीडियोज़ आहिनि सॉरी रूपा जी हिकु मिंट तव्हांजा जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि जी ऑडियंस भई जेतिरा बि ॿुधण वारा ॾिसण वारा आहिनि सॼी दुनिया में आहिनि अफ्रीका खां वठी अमेरिका ताईं सभु आहिनि त असांजे ग्रुप में हिकिड़ी क़िस्मत सुठी आहे असांजी सिंधी छो जो काफ़ी जॻहियुनि ते रहनि था त जुड़ियल बि आहिनि ऐं जेको आहे सो ॾिसनि बि था आहिस्ते आहिस्ते इन जी व्यूअरशिप असांजी सब्सक्रिप्शन वधे पई त मां तव्हांखे हिकिड़ी शायदि ॻाल्हि कल्ह ॿुधाई अलाए न मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे कॉलेज जो महाराष्ट्र आहे असांजे आदिपुर में असीं गॾु रहियासीं पढ़ियासीं वॾा थियासीं त हुनखे मराठी त ख़ैर आहे हुनजी ज़ुबान पर सिंधी सुठी ईंदी अथसि सम्झंदो आहे त मूं हुनखे जस्ट आउट ऑफ क्यूरियोसिटी शेयर कयो मूं चयो भाई तूं ॿुधाए तोखे कीअं थो लॻे पोइ मूंखे ख़ासि मूंखे चई भाई मां ही वॉज सो सरप्राइज़ एंड हिकिड़ो चवंदा आहिनि ख़ुशी हुनखे थी चई पहाका त तमामु सुठा ई आहिनि पर चई मूंखे जेको चंदवानी साहिब जी भई नरेशन आहे द वे ही explains everything it was very pleasing and very very easy to understand तो मां हिकिड़ो ज़रा तव्हांखे मुंहिंजो फीडबैक ॾेई छॾियो थैंक यू चइजो हा जी ज़रूरु ज़रूरु जी जी थैंक थैंक यू यू चइजो जी जी अहिड़नि माण्हुनि जा जेके फीडबैक अचनि था न त जे मोकिले सघो त मोकिलिजो या जीअं तव्हां विच में ॻाल्हि कई सिंध मां ॿ टे ॼणा आहिनि जेके लाइक कनि था ऐं तव्हांजे हा विच उहो चवनि था असांखे पाण खे कुझु ख़बर न आहे हा अहिड़ी ॻाल्हि जेका बिल्कुलु तव्हां ॿुधाई जी सो जी उन्हनि माण्हुनि जो उन्हनि सां राब्तो रखिणो आहे जीअं ख़बर पवे ऐं बिल्कुलु हींअर तव्हां चयो जीअं रूपा जा लेक्चर कुझु तव्हां चयो भई मशहूरु थिया आहिनि उहे छा जे बारे में? न रूपा सॉरी रूपा जेको आहे सो असांजी मेंबर आहे ग्रुप में ऐं उन जेको आहे सो इहो चयो त भई तव्हां जेको ॿुधायो था उन में असांखे ॾाढो सिखण थो मिले ओके ओके उहो बि साईं जहाँ जीअं तव्हां सिख उहो त उहो आहे त ई आहे आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे इहो बि पाक अथव जहाँ जी जीअं तव्हां सिख जी जी बिल्कुलु त साईं हाणे हींअर मूंखे लॻे थो कलाकु अबाउट कलाकु 8 मिंट थी विया जे ॿिए कंहिंखे कुझु पुछिणो हुजे त भले पुछो न त पोइ अॼु कंक्लूड करियूं सिंधी ईंदी अथसि सॼी ॻाल्हाईंदी आहे पोइ उहा बि चवंदी आहे मूंखे मोकिलींदे रहो पाक आहे मां हुनखे मोकिलींदी आहियां उहो शौक़ सां पढ़ंदी आहे छो जो मुंहिंजा पप्पा हुन सां गॾु रहंदा त पहाका ॿुधाईंदा हुआ त ॿुधंदी त मज़ो चवंदा पढ़ंदे लिखंदे थींदे नवाब रुलंदे पिनंदे थींदे ख़राब वरी चवंदो ॿुध ॿोड़ा तूं कन लाहे मञ नसीहत मुंहिंजी उन में ख़ूबी आहे तुंहिंजी माना इलाही पाका अलॻि अलॻि ॿुधाईंदा रहंदा त हुनखे वणंदो आहे त चवंदी आहे सही ॻाल्हि आहे असांखे इहो इनकरेज करणु खपे ऐं पंहिंजे हिसाब सां कोशिशि करे पिया मुंहिंजी सभिनी खे वेनिती आहे त पंहिंजे सर्कल में पंहिंजा जेके सुञाणप वारा आहिनि ख़ासि करे सिंधी उन्हनि खे महिरबानी करे जेका लिंक मां तव्हां सां शेयर कंदो आहियां उहा महिरबानी करे उहा मोकिलींदा करियो ऐं ॾिसो जे कंहिंखे जॉइन करिणो हुजे त ॾाढो सुठो ॿुधायो त उन्हनि खे बि जॉइन करायूं पर आहिस्ते आहिस्ते इन्हनि ॻाल्हियुनि खे असांखे वधाइणो आहे चंदवाणी साहिबु हाणे वरी मां तव्हां खां आर्तवार जे आसपास पुछंदुसि तव्हांजी अवेलेबिलिटी ऐं कंटिन्यू कंदासीं हाणे मूंखे ख़ाली इहा मां इन ॻाल्हि जो मुंहिंजो अहसासु आहे त छो जो हींअर क्रिसमस ऐं फेस्टिव सीज़न आहे जंहिंखे चइजे भई मोकलूं या पार्टियूं घणियूं थींदियूं त असांजो मुंहिंजे हिसाब सां पंहिंजे सोच सां ही कंटिन्यू रहंदो ॿ ॻाल्हियूं हिकिड़ो त मूंखे शौक़ु आहे पहिरीं ॻाल्हि ऐं मूंखे इन ॻाल्हि जो हिकिड़ो पैशन जंहिंखे चइजे आहे ॿी ॻाल्हि उन खे छा चवंदा आहिनि भई सोने पे सुहाग आहे त असांजे कैनेडा में सुभाणे खां वठी एंड ऑफ जनवरी ताईं लॉकडाउन आहे अच्छा केसिस वधिया आहिनि छा तव्हां वटि? साईं हिते हिकिड़ी डिग्री बुखार वधंदो आहे त डॉक्टर हा केसिस वधिया आहिनि हा हा कुझु त आहे मूं फ्रांस जे बारे में बि ॿुधो आहे हा हा ऐं माण्हू ॾाढा नाराज़ आहिनि तमामु नाराज़ आहिनि छो जो
सभिनी जा जेके प्लान्स हुआ भई हॉलीडे ते वञण जा या पार्टियुनि जा या हिननि जा सभु बिज़नेसिस ॾाढी सो काफ़ी चर्चा हले पई हिते, पर डिसीजन अची वियो त भई एंड ऑफ जनवरी ताईं लॉकडाउन आहे। सो सॼो कैनेडा ओके एटलीस्ट असांजे प्रोविंस में त आहे, माना ब्रिटिश कोलंबिया में त फुल लॉकडाउन आहे। त लॉकडाउन माना केॾे निकिरी बि नथा सघो कि न कुछ कम आहिनि, कम वग़ैरह जे लाइ निकिरी सघो था, पर जेके पाण में माण्हू गॾिजे थो हिक ॿिए सां पार्टियूं करे थो गैदरिंग्स उन में बि लिमिट आहे। हा उन में बि लिमिट आहे, त काफ़ी कुझु हले पियो हिते। त असांजो कंटिन्यू रहंदो, तव्हांजो कुझु हुजे ॿाहिरि जो त ॿुधाइजो, न त पोइ असां वटि सुख शांति आहे फ़िलहाल त, अञा त कुझु अहिड़ो न आहे। हा हा हा, त ही असांजा सेशन्स हर संडे ते कंटिन्यू रखंदासीं। हाणे मूंखे साईं इहो आहे हिकिड़ी लास्ट क्वेश्चन हो। अच्छा जय भोजवानी, तव्हां हथ मथे कयो प्लीज़, ॿुधायो। हिकिड़ो क्वेश्चन आहे तव्हां सभिनी लाइ। ॿियो आर्तवार वञी पवंदो 26 दिसंबर ते, क्रिसमस खां पोइ जी ॿिए ॾींहं ते। हिते असां वटि बॉक्सिंग डे बि थींदो आहे ऐं सभिनी जी फैमिली जी गैदरिंग्स थींदियूं हिते या इंडिया में किथे। त 26 तारीख़ तव्हां सम्झो था सभई असांजी अॼु 12-13 अटेंडीज़ हुआसीं, ओतिरा या हुन खां वधीक थींदा या घटि थींदा? मूंखे नथो लॻे 12-13 थियनि, शायदि घटि वधी थियनि, पर तव्हीं हिकिड़ो छा चओ लालच चओ या छा, ही असांखे जेको चंदवानी साहिबु ज्ञान ॾियनि था या टाइम ॾियनि था, उहो मूंखे ईअं आहे त भले थोरा घटि वधी अचनि, पर असीं उहो रिकॉर्ड त कंदासीं पक, ऐं उहो असीं यूट्यूब ते विझंदासीं। त मुंहिंजी सलाह इहा आहे, इच्छा इहा आहे त असीं कंटिन्यू करियूं, ऐं पोइ जेके अची सघनि था ॾाढो सुठो, जे नथा अची सघनि त उन्हनि जे लाइ वीडियो त थींदो ई थींदो। उहो त खज़ानो थींदो ई थींदो, सॉरी। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, वरी बि हिकु ॿ ॾींहं बि जेको पाण में कॉन्टेक्ट कंदा आहियूं हुन में बि ॾिसंदासीं, डिसाइड कजो भली तव्हां। जी जी हा, पर एज़ ऑफ नाउ असीं कंटिन्यू कंदासीं। ऐं हिन खां पोइ बि मूंखे यादि आहे चंदवानी साहिबु, तव्हां सां जॾहिं डिस्कस कयो काफ़ी कुझु टॉपिक्स आहिनि अञा वधीक पहाकनि खां पोइ बि, त अञा बि घणेई कुझु सिखणो आहे। सो अवल ख़ैर। अच्छा ॿी हिकिड़ी लास्ट फाइनल ॻाल्हि, हाणे असांजे ग्रुप में ही विझूं था, मां कोशिशि करे कुझु सुवाल तव्हांजा जेके वीडियोज़ आहिनि हिकु हिकु करे उन्हनि मां कुझु सुवाल पहिरीं उहे कढंदुसि, माना ठाहींदुसि, ऐं उहे तव्हां सां मां शेयर कंदुसि। पोइ उहे सुवाल जेके आहे असीं से ग्रुप में विझंदासीं त भई वीडियो तव्हां ॾिठो या ही सेशन तव्हां अटेंड कयो, त उन मां तव्हां छा छा सिखियो आहे, त थोरो हिकिड़ो इंट्रस्ट वधे, माण्हुनि खे सम्झ अचे वधीक, त उन ते ध्यानु ॾियनि, ऐं पोइ ग्रुप में विझंदासीं। अवल ख़ैर, त इहो मुंहिंजो इरादो आहे त ईअं कंदासीं। अवल ख़ैर ठीकु आहे साईं? ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। एंड अॻियां वरी अवल ख़ैर मिलंदासीं। जय झूलेलाल। हरिओम हरिओम। जय झूलेलाल। थैंक यू प्रोफेसर।